अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम बिहाइंड द न्यूज़ सां गॾु मां जो मेज़बान मेराज हबीब। हिन वक़्तु पीडीएम जी तहरीक हलंदड़ आहे। उन वक़्तु जॾहिं पीडीएम जी तहरीक हले पई ऐं मर्दान में काल्ह पीडीएम जो जलसो थियो आहे, जिते पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां शिरकत न कई वई। उन सां गॾोगॾु गड़ी ख़ुदाबख़्श जे जलसे जे हवाले सां मौलाना फज़लुर रहमान जी शिरकत जे हवाले सां बि हिन वक़्त ताईं तस्दीक नाहे थी सघी, जॾहिं त इस्तीफ़ाउनि वारे मामले ते बि को वाज़िह फ़ैसिलो नाहे थी सघियो, ख़ासि करे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो, जंहिंजे बारे में इहो ॿुधायो पियो वञे त 29 डिसंबर ते सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी उन जो फ़ैसिलो कंदी। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। मूंखे वीडियो लिंक ज़रिए जॉइन कयो आहे सीनियर सहाफ़ी ऐं तजिया निगार इफ़्तिख़ार अहमद साहब। सर अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। इफ्तिखार साहब, कैसा देख रहे हैं इस वक्त जो सूरत हाल जिस तरफ जा रही है और खास करके पीडीएम की तहरीक है, इस पर आपका क्या तज्जिया होगा? देखिए, जो आपने अपने इंट्रो में कहा है, आपने कहा है कि वहाँ पे बिलावल मर्दान में नहीं गया और आपने इस खदशे का इजहार किया कि मौलाना फजल रहमान शायद गड़ी बिबुल्ला ना आए। तो क्या इस पे हमने क्या तबसरा करना है भाई? तबसरा तो आपने कर दिया। असल में एक बात मैं आपको समझाने की कोशिश करूंगा। देखें, पीडीएम जो है ये एक 10 जमाती इत्तेहाद है और इस 10 जमाती इत्तेहाद का मकसद ये है कि नए इंतखाबात करवाए जाएं और इमरान खान को उनकी जो ओहदा है उससे मुस्तफी होना चाहिए। अब पहले दिन से लेके अब तक वो इसी बात पे चले आ रहे हैं और आइंदा भी उनकी जो रैलीज हैं और फिर जो उनका लॉन्ग मार्च होगा वो आपके सामने है। इस्तीफों के बारे में आपने ये कहा, पंजाब में आज सुबह तक ये पोजीशन थी कि मासवाए 11 अफराद के बाकी तमाम इस्तीफे पार्टी के हवाले कर दिए गए थे और बिलावल भुट्टो ने थोड़ी देर पहले बात की है कि जो पार्लियामेंटेरियन के हैं, पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन के तमाम इस्तीफे उनके पास है। अब हम लोग जो का सहाफ़त से हमारा ताल्लुक, हम चाहते हैं कि हर वक्त हर चीज़ हमारी ख्वाहिशात के मुताबिक हो। ऐसा हो नहीं सकता। हर सियासी जमात की एक हिकमत अमली होती है और उसने उस हिकमत अमली को सामने रख के चलना होता है। हम एंकर्स के कहने पर या हम सहाफ़ियों के कहने पर उन्होंने ना तो फैसले किए माजी में, ना अब करेंगी और ना आने वाले मुस्तकबिल में वो फैसले करेंगे। ठीक सर, लेकिन इस मुझे पर आपका क्या तज्जिया होगा? इस वक्त तक जी जो सूरत हाल है, ज़ाहिरी तौर पर जो नज़र आ रहा है, हुकूमत को क्या प्रेशराइज कर पाई है पीडीएम की तहरीक और जिस हवाले से आगे का शेड्यूल है? जहाँ तक हुकूमत को प्रेशराइज करने का सवाल है, उसका बहुत अच्छा जवाब पाकिस्तान के वज़ीर आज़म ने आपको खुद दिया। उन्होंने कहा कि 2.5 सालों में मुझे समझ नहीं आई कि हुकूमत कैसे होती है, हमें समझने में बहुत मुश्किलात आई। 1.5 साल तक तो मुझे ये समझ नहीं आई थी ये जो बिजली के मामलात हैं ये क्या हैं। 3 महीने तो मुझे कुछ समझ ही नहीं आ रही थी। और उन्होंने एक बात ये कही कि अभी तक मुझे ये समझ नहीं आई कि 18वीं तरमीम में वफाक और सूबे के दरमियान जो तल्लुकात हैं इनका क्या मतलब है, इनका क्या मकसद क्या है, ये कैसे चलने हैं। तो एक दबाव के तहत ही उन्होंने इस बात को तस्लीम किया किसी और अंदाज में, बजाय वो ये तस्लीम करते कि 2.5 साल से बदतरीन गवर्नेंस पाकिस्तान में हो रही है। वो ये तो नहीं कह सकते थे कि बदतरीन गवर्नेंस हो रही है, वो और बता ये तस्लीम कर सकते थे कि हाँ उनको चीजें समझने में दिक्कत हो रही है। और उन्होंने कहा कि जिस तरह अमेरिका में एक होता है, इलेक्शन के बाद एक टाइम होता है, उसके बाद नया प्रेसिडेंट हलफ उतारता है, इतना पाकिस्तान में भी होना चाहिए और उस दौरान ट्रेनिंग मिलनी चाहिए और ब्रीफिंग मिलनी चाहिए। तो ये दबाव का ही वजह है और क्या है। बाकी उनके जितने भी स्पोक पर्सन हैं वो सुबह से शाम तक जो ज़बान इस्तेमाल करते हैं, जो गुफ्तगू का अंदाज है वो दबाव के तहत ही है। और फिर एनआरओ के हवाले से जो अब नई उनकी तोजी है वो आपके सामने है कि जो नैब के कवानीन में जो उनकी तरफ से तरमीम थी तजवीज़ करदा उनको वो समझ रहे वो एनआरओ है। तो दबाव और क्या होता है। लेकिन मुझे पीडीएम से भी शिकायत है और मुझे हुकूमत से भी शिकायत है। पीडीएम भी मेरी बात नहीं कर रही, हुकूमत भी मेरी बात नहीं कर रही। हुकूमत
آصف زرداری کے خاندان اور اس کے دوستوں کو جیل میں دیکھنا چاہتی ہے ساری عمر کے لیے، اور نواز شریف کے ساری فیملی کو اور اس کے دوستوں کو جیل میں دیکھنا چاہتی ہے، جبکہ پی ڈی ایم عمران خان کو وزارت عظمیٰ پہ نہیں دیکھنا چاہتی۔ میں جو غریب آدمی ہوں، نہ میری غربت کا حوالے سے کوئی بات ہو رہی ہے کہ اس کا خاتمہ کیسے کرنا ہے، جو بری گورننس ہے جہاں بھی ہے اس کو کیسے امپروو کرنا ہے، سستی دوائیاں کیسے لانی ہیں، اچھی تعلیم کے لیے کیا کرنا ہے۔ ہم نے یہ دیکھنا ہے کہ اسپتالوں کے اندر مریضوں کو علاج کی جو سہولت ہے مفت دینی ہے یا نہیں دینی ہے۔ ہمیں یہ دیکھنا ہے کہ جو کسان ہے، جو کاشت کرتا ہے چیزیں، اس کو اس کا معاوضہ پورا مل رہا ہے یا نہیں مل رہا۔ آپ دیکھیں ہندوستان کے اندر کاشتکاروں نے معاوضے کے مسائل کے تحت اتنی بڑی تحریک کا آغاز کیا ہوا ہے۔ تو ہمارے مسائل تو یہ ہیں۔ میرا مسئلہ یہ ہے کہ کیا ایک اچھی گورننس لا اینڈ آرڈر سچویشن کو بہتر کر سکتی ہے۔ جو قتل کی وارداتیں ہو رہی ہیں، جو چوری ہو رہی ہے، جو ڈکیتیاں ہو رہی ہیں، کیا ان کو کوئی روک پائے گا؟ کیا اس کے لیے دونوں پارٹیاں مجھ سے کوئی پرومس کرتی ہیں، کوئی وعدہ کرتی ہیں؟ میرا ایشو یہ ہے، لیکن افسوس کی بات ہے کہ نہ تو پی ڈی ایم نے سرسری طور پہ یہ بات کی ہے مہنگائی کی، لیکن وہ سرسری ہے۔ میں خانہ پوری کرنے کے لیے فل ان دا بلینکس ہوتا ہے، اس کے لیے انہوں نے کوئی سنجیدہ بات نہیں کی، اور یہ نہیں بتایا کہ پاکستان سرمایہ داروں کے ہاتھ میں اب یہ رقمال بنتا جا رہا ہے۔ ہر چیز سرمایہ داروں کے پاس جا رہی ہے، تمام نظام سرمایہ داروں کے پاس جا رہا ہے، اور پبلک پرائیویٹ پارٹنرشپ کی آڑ میں یہ اور مضبوط ہوتا جا رہا ہے۔ ان پہ میرے مسائل تو یہ ہیں نا کہ کیا ٹرانسپورٹ میرے شہر کی اچھی ہے یا نہیں ہے، یا صوبے کی اچھی ہے یا نہیں ہے، تو یہ مسائل ہیں۔ اچھا، ان اس پہ میں کوئی افتخار بات صاحب، جو شروعاتی طور پر ہم نے دیکھا تھا جب پی ڈی ایم بنی اور 26 نکات سامنے آئے، اب یہ اس ملک میں مسئلہ رہا ہے اور ہمیشہ سے یہی بات سامنے آتی ہے، صاف شفاف الیکشن، جو بنیادی بات سب جماعتیں اس وقت کر رہی ہیں عمران خان صاحب کے حوالے سے، جو الفاظ سے ان کو نوازا جا رہا ہے اپوزیشن کی جانب سے، تو جو یہ اصل مسئلہ ہے، کیا پی ڈی ایم کا کم از کم اس چیز پر فوکس ہے، یا پھر اس وقت آپ سمجھتے ہیں کہ مسئلہ عمران خان ہی ہے اور جو مسائل ہیں جس طرح سے وہ بات کر رہے ہیں، جو نکات سامنے ہیں، وہ وہیں کے وہیں نظر آئیں گے ہمیں، چاہے پھر یہ تحریک کامیاب بھی ہو جائے تو بھی؟ میرا نہیں خیال کہ حکومت کے پاس اور پی ڈی ایم کے پاس جو آپ نے سوال اٹھایا ہے فیئر الیکشن کا، اس کے لیے کوئی بھی تیاری ہے یا کوئی بھی ایسی تجاویز ہیں جن کو وہ زیر بحث لائیں۔ پچھلے دنوں پارلیمنٹ میں یہ بل پیش کیا گیا، لیکن اس کو اتنا ان ڈیپتھ میں جا کے اسٹڈی نہیں کیا گیا، نہ اس کو مشتر کیا گیا، نہ اس میں عوام کی رائے دی گئی۔ یہ ضروری ہوتا ہے کہ کوئی آپ قانون سازی کرنا چاہ رہے ہیں تو ایک تو اس کے لیے اچھا ٹائم دیں، پھر اس کو مشتر کریں، تاکہ عوام جو ہے ہر سطح پہ جو کوئی ہیں تنظیمیں ہیں، اسٹوڈنٹس کی ہیں، پروفیسرز کی ہیں، ٹیچرز کی ہیں، اپنا ڈاکٹرز کی ہیں، نرسز کی ہیں، اپنا یہ مزدور ہیں، مزدور تنظیمیں ہیں، یہ وکلا کی تنظیمیں ہیں، آپ کے یہ چیمبر آف کامرس کی تنظیمیں ہیں، یہ اپنی رائے تو دے سکیں نا، تاکہ اس رائے کو سامنے رکھتے ہوئے فیصلہ کیا جائے کہ الیکشن کمیشن کے اختیارات کیسے ہوں گے، اس کے پاس کیا فوج کی مدد ہوگی، یا اس کے جو ملازمین ہوں گے، یا جو اس کی ڈسپوزل پہ اسٹرینتھ ہوگی وہ اپنا کن لوگوں کی ہوگی۔ ہندوستان کے اندر جو چیف الیکشن کمیشن کے اختیارات ہیں وہ تو بہت واضح ہیں، بڑے کلیئر کٹ ہیں اور بڑے زیادہ ہیں اور بڑے فیصلہ کن ہیں۔ تو یہ باتیں تو جب یہ بل پیش کیا تب بھی نہیں ہوئی، نہ پی ڈی ایم کی جماعتیں اس پہ بیٹھی تھیں انہوں نے ایسا کوئی گہرا تجزیہ کیا، اور نہ ہی حکومت جو پی ٹی آئی کی اس نے کیا۔ دیکھیں نیب کے قوانین کے بارے میں ایک ڈیبیٹ ہے ملک کے اندر، کافی حد تک پی ٹی آئی کے اندر بھی یہ ڈیبیٹ ہے کہ اس کا کیا کرنا چاہیے، کیسا یہ قانون ہونا چاہیے جو قابل قبول ہو، اس پہ بھی بات نہیں ہو رہی ہے۔ تو یہ دیکھنا ہے کہ ہمارے ڈھانچے کے اندر یہ 1973 کا جو آئین ہے، کیا اس میں کچھ اور تبدیلیوں کی ضرورت ہے جو آج کے ہماری ضرورتوں کے مطابق چلتا ہو۔ اس میں 18ویں ترمیم ہوئی، 18ویں ترمیم کے بعد فوری طور پہ ایک اور ترمیم لانی پڑی 19ویں، ججز نے ماننے سے انکار کر دیا۔
पार्लियामेंट के अख्तियारात को, तो क्या फिर 20वीं या 21वीं तरमीम में उसको रेक्टिफाई किया गया या नहीं किया गया? देखें, जो ये पार्लियामेंट डेमोक्रेसी है, ये एक कॉन्टिन्यू प्रोसेस होता है, वो मैं समझता हूँ नहीं चल रहा, और दोनों फरीकैन की तरफ से। ज़ाहिर है वो दोनों फरीकैन की तरफ से नज़र नहीं आ रहा। बहुत शुक्रिया आपका इफ्तिखार साहब प्रोग्राम में वक्त देने के लिए। हिन वक्त PDM जी तहरीक हलंदड़ आहे ऐं उन हवाले सां केतिरियूं शयूं साम्हूं अचनि पियूं, खणी पोइ इस्तीफ़ाउनि वारो मामिलो हुजे या अॻुवाणनि जी शिरकत हुजे, उन हवाले सां केतिरा ई सवाल उथनि पिया। जीअं इफ्तिखार साहब ॿुधाए पिए त आम माण्हू जो जेको सवाल आहे या हिन वक़्त ताईं हिन मुल्क में जेको ख़्वाबु आहे साफ़ शफ़ाफ़ चूंडुनि जो ऐं इदारनि जी बालादस्ती जो, उहो साबियान आहिनि थी सघनि। पर प्रोग्राम में वधीक ॻाल्हाईंदे वक़्त हिकु ब्रेक जो असां सां गॾु। प्रोग्राम में एक भेरो ॿीहर भलीकार। प्रोग्राम जे हिन हिसे में पाण ज़िक्र कंदासीं IG सिंध जे अगवा ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर जी गिरफ़्तारी जे हवाले सां। 18 अक्टूबर ते कराची में पाकिस्तान पीपल्स पार्टी जे जलसे खां पोइ कैप्टन रिटायर्ड सफ़दर खे होटल मां गिरफ़्तार कयो वियो हो, जॾहिं त गिरफ़्तारी खां पोइ IG सिंध पारां इहो ॿुधायो वियो त जहिड़े तरीक़े सां हुन जी तहज़ीक़ कई वई आहे हू वधीक कमु नथो करे सघे। उनखां पोइ पुलिस ऑफिसरनि जे मोकलुनि ते वञण जा जेके दरख़्वास्तूं हुयूं उहे साम्हूं आयूं, जंहिंखां पोइ पाकिस्तान पीपल्स पार्टी जे चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी पारां प्रेस कॉन्फ्रेंस में आर्मी चीफ खां इहो मुतालबो कयो वियो त इन पुछां जेके हथ आहिनि उन्हनि बाबति क़ौम खे आगाह कयो वञे ऐं उन ते कमेटी जोड़ी वञे, जंहिं बाबति आर्मी चीफ पारां कमेटी जोड़ी वई ऐं आर्मी चीफ जी कमेटी में जेके एहलकार शामिल हुआ उन्हनि खे मुअत्तल पिणु कयो वियो हो। जॾहिं त सिंध हुकूमत पारां बि इहो क़ौम सां वाइदो कयो वियो हो त हू बि पंहिंजी कमेटी इन ते जोड़ींदा ऐं उहा कमेटी पिणु जोड़ी वई हुई सईद गनी जी सदारत हेठि, जंहिंमें सईद गनी खे कन्वीनियर मुक़ररु कयो वियो ऐं इहो फ़ैसिलो कयो वियो उन वक़्तु त नवंबर जे महीने में उन जो रिज़ल्ट साम्हूं ईंदो, पर नवंबर जे महीने में उहा कमेटी रिज़ल्ट न ॾेई सघी। अॼु फाइनली इन बाबति काबीना जे इजलास खां पोइ रिपोर्ट साम्हूं आई आहे। रिपोर्ट ॾाढी इंट्रेस्टिंग आहे। उन बाबति तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिंध सरकार तरफ़ां कैप्टन रिटायर्ड सफ़दर जी गिरफ़्तारी ऐं IG सिंध जे अगवा वारे मामले बाबति जोड़ियल वज़ारती कमेटी वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं PTI जे अॻुवाणनि खे ज़िम्मेवार करार ॾिनो आहे कैप्टन रिटायर्ड सफ़दर जी गिरफ़्तारी जो ऐं IG सिंध जे अगवा वारे मामले जो। उन बाबति रिपोर्ट में वधीक इहो बि ॿुधायो वियो आहे त वफ़ाक़ी वज़ीरनि खे वाक़े जो ज़िम्मेवार आहिनि ऐं इहो बि ॿुधायो वियो आहे त केस दाख़िल करण लाइ PTI अॻुवाणनि पारां पुलिस ते दबाव विधो वियो। रिपोर्ट मूजिबि IG सिंध सां जेको कुझु थियो उन ते आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा पारां एक्शन वरितो वियो हो। सिंध हुकूमत पारां अॼु जेका रिपोर्ट क़ाइमु कई वई आहे, रिपोर्ट साम्हूं आई आहे, उन मूजिबि त IG सिंध जे अगवा ऐं कैप्टन रिटायर्ड सफ़दर जी गिरफ़्तारी में PTI जा अॻुवाण मुलविस हुआ, पर जेका जनरल कमर जावेद बाजवा जी रिपोर्ट कुझु अर्सो पहिरियां साम्हूं आई उन में जेके ज़िम्मेवार हुआ उहे ॿिया ॿुधाया विया हुआ। मजमूई तौर ते हिन वक़्तु इन रिपोर्ट ते केतिरा ई सवाल उथनि था। ज़ाहिरी तौर ते ज़रियनि वटां इहो बि मालूम थियो आहे त इन बाबति IG सिंध खां त मौक़ुफ़ ई नाहे वरितो वियो। इन बाबति इहो बि ॿुधायो पियो वञे त जेके ॿिया मुलविस किरदार हुआ उन में उन्हनि जो बि मौक़ुफ़ नाहे वरितो वियो, पर उन्हनि जे मौक़ुफ़ ॿुधण बिना ई पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जे वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं जेके सिंध में मौजूदु क़यादत आहे PTI जी उन्हनि खे ज़िम्मेवार करार ॾिनो वियो। उनखे अलावा पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं वफ़ाक़ी हुकूमत पारां सिंध सां ॿिएख्याई जो सिलसिलो जारी आहे। जॾहिं खां पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत मुल्क में आई आहे उन वक़्त खां सूबाई ख़ुदमुख़्तियारी ते हमला थियण लॻा आहिनि। सूबे जे फ़ैसिलनि में मुदाख़लत समेत सूबे जे वसीलनि ते कब्ज़े जो सिलसिलो पिणु जारी आहे। जॾहिं खां इमरान ख़ान जी हुकूमत इक़्तिदार संभालियो आहे सिंध जे अवाम खे मुसलसिल नज़रअंदाज़ कयो पियो वञे। सूबे में PTI जी हुकूमत न अचण जी सज़ा अवाम खे पिणु ॾिनी पई वञे। अवाम जी मर्ज़ी ख़िलाफ़ मुसलसिल पाकिस्तान तहरीक इंसाफ़ जी हुकूमत पारां फ़ैसिला कया पिया वञनि, उहे फ़ैसिला अवाम ते बि मढ़िया पिया वञनि। NFC अवार्ड मां सिंध जे हिसे जी कटौती हुजे, बरसाति सबबि शुरू थियल सियासत हुजे, नालनि जी सफ़ाई जी ज़िम्मेवारी NDA में हवाले करणु हुजे, कोरोना वायरस जहिड़ी मोतमार वबा दौरान बिटो रवैयो हुजे, बेटनि ते ज़ोर ज़बरदस्ती कब्ज़ो करण जी कोशिशि हुजे, उन बावजूदि त खेसि सूबाई असेंबली ऐं सूबे जो अवाम उनखे रद्द करे चुको आहे। स्टील मिल जी ज़मीन ते कब्ज़े जी कोशिशि हुजे या PIA जूं आफ़ीसूं सिंध मां मुंतक़िल करणु हुजनि, अवाम जे एहतिजाजनि खे मुसलसिल नज़रअंदाज़ कयो पियो वञे ऐं सिंध जो अवाम छा थो चाहे उन ते को बि ध्यानु न पियो ॾिनो वञे। सिंध जे शागिर्दनि जा इम्तिहान वफ़ाक़ी सतह ते वठी सूबाई ख़ुदमुख़्तियारी जी ख़िलाफ़ वर्ज़ी समेत
ताज़ो ई गैस पैदा कंदड़ सूबे में शदीद गैस जो बुरान हुजे या पोइ ताज़ो ई आदमशुमारी जे अंगनि अखरनि जे हवाले सां बि अहिड़ो ई फ़ैसिलो कयो वियो आहे। वफ़ाक़ी काबीना पारां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त 2017 जी आदमशुमारी जेका तकरारी हुई जंहिंजा नतीजा लागू करण जी मंज़ूरी पिणु ॾिनी वई आहे, जंहिं बाद अॼु सिंध काबीना जो इजलास थियो ऐं उन फ़ैसिले खे रद्द कयो वियो आहे। वफ़ाक़ी काबीना जे ऐं सिंध काबीना पारां इहो फ़ैसिलो कयो वियो आहे त हीउ मामिलो CCI जो आहे ऐं हीउ मामिलो गॾियल मुफ़ादनि वारी काउंसिल में अचणु घुरिजे। उन खां पोइ उन बाबति अगरि को फ़ैसिलो थिए थो त उहो फ़ैसिलो कयो वञे। इन सॼे मामले ते पाण प्रोग्राम में ॻाल्हाईंदासीं। प्रोग्राम में ॻाल्हाइण लाइ असांखे फ़ोन लाइन ते जॉइन कयो आहे नामियारा क़ानूनदान आहिनि ऐं तजनिगार आहिनि शुआब ओस्तो साहब। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। शुआब साहब, सभ खां पहिरियां त IG सिंध जो अगवा हुजे या खणी कैप्टन रिटायर्ड सफदर जी गिरफ़्तारी हुजे, उन बाबति सिंध सरकार पारां बि वाइदो कयो वियो हो त हू रिपोर्ट ॾींदा। उहा रिपोर्ट नवंबर में अचणी हुई। अॼु उहा जेका रिपोर्ट साम्हूं आई आहे उन मूजिबि त जेको कुझु थियो कैप्टन रिटायर्ड सफदर जी गिरफ़्तारी ऐं IG सिंध वारो मामिलो, उन में वफ़ाक़ी वज़ीर ज़िम्मेवार करार ॾिना विया आहिनि सिंध हुकूमत पारां। ॾिसो, मां इहा रिपोर्ट पढ़ी कोन्हे, पर जेको उन वक़्तु जेका सूरत हाल हुई ऐं जेका मीडिया में बि रिपोर्ट थी ऐं टीवीअ ते असां ॾिठोसीं पाण बि, त इन में को शक कोन्हे त PTI जा वज़ीर थाणे ते वेठा हुया ऐं तमामु घणो दबाव हुयो पुलिस जे मथां त हू इहा FIR कटनि। सो नॉर्मली जॾहिं FIR कटराइबी आहे त जेको कंप्लेनेंट हूंदो आहे उहो वेंदो आहे ऐं वञी उहो FIR कटराईंदो आहे ऐं पुलिस खे उन खां पोइ बि FIR कटण खां पोइ बि पुलिस खे पावर हूंदो आहे त जेकॾहिं उन जे FIR जेकॾहिं ग़लति बयानीअ ते ॿधल आहे, उनजो को बि सबूत कोन मिली सघियो आहे, को एविडेंस कोन्हे, को विटनेस कोन्हे, त उहो कूड़ो केस करार ॾेई उहो ख़तमु थी वेंदो आहे। पर हिते जेका सूरत हाल हुई उहा इहा हुई त तमामु घणो दबाव विधो वियो पुलिस ते त तव्हां FIR कटियो। ज़ाहिर आहे पुलिस खे जेकॾहिं कंहिंजे बि ख़िलाफ़ु FIR कटराइणी हूंदी आहे त उन में जॾहिं दबाव ईंदो आहे त पुलिस उन FIR खे ॾाढो जेको आहे सो उनखे रेज़िस्ट कंदी आहे, छाकाणि त जॾहिं तव्हां ज़बरदस्ती FIR करायो था त हिन जो मतिलबु इहो आहे त उन में सियासी मसइला या ॿिया ज़ाती या ॿिए कंहिं क़िस्म जा मसइला जेको आहे सो थी सघनि था। तंहिंजे करे पुलिस खे जेकॾहिं तव्हां नॉर्मली वञी FIR करायो त आमतौर ते उहा FIR थी वेंदी आहे, या जेकॾहिं नथी थिए त तव्हां हलिया वेंदा आहियो ऐं वञी जेको आहे सो सेशंस कोर्ट में 22A में तव्हां पर्चो कराए सघो था, उन्हनि खे मतिलबु एप्लीकेशन ॾेई डायरेक्शन ॾियाराए सघो था पुलिस खे त उहो पर्चो करे। पर जंहिं तरीक़े सां उन ॾींहं ते इहा सूरत हाल थी ऐं उन खां पोइ तव्हां ॾिठो त उहो दबाव एतिरो त शदीद थी वियो हुयो जो ख़ुदि IG खे बि जेको आहे सो उनजो निशानो बणायो वियो। तो मां सम्झां थो त जेका हिन वक़्तु तव्हां सूरत हाल ॿुधायो था, जेका रिपोर्ट जी जेका तव्हां ॻाल्हि कई आहे, उन में कंहिं हद ताईं त मां सम्झां थो त इहा ॻाल्हि दुरुस्त आहे त इहा जेका FIR हुई या सियासी बुनियादुनि ते कटराइण जी कोशिशि कई वई ऐं इन में का सचाई न हुई, छाकाणि त जंहिं FIR कटराई उहो पाण उते मौजूदु ई कोन हुयो कायद में जे मज़ार ते। उहो उनजी जेका पंहिंजी मौजूदगी जेका नज़र पई अचे उहा किथे सुपराए वञे भरिसां, ऐं उन खां पोइ जॾहिं इहे सभई सियासी माण्हू इकठा थी ऐं पुलिस जे इंस्पेक्टर जे मथां उन्हनि प्रेशर विझणु शुरू कयो, IG जे मथां प्रेशर विझणु शुरू थियो, त उन सां ज़ाहिर आहे जेका उहा सचाई हुई ऐं उहो जेको मामिलो हुयो उहो काफ़ी हद ताईं सियासी थी चुको हुयो। अच्छा शुआब साहब, पर हिन में ज़ाहिरी तौर ते दबाव विधो वियो ऐं जीअं मां पारां ॿुधायो वियो वकास जे नाले ते हीअ FIR थी हुई, जेको कंप्लेनेंट हो उहो ॿी जाइ ते ॾिठो वियो, पर उन खां पोइ IG जो इंसिडेंट थियो ऐं असां ॾिठोसीं सिंध पुलिस जे ऑफिसरनि पारां मोकल ते वञण जो फ़ैसिलो कयो वियो। IG सिंध जी मोकल में सख़्तु लफ़्ज़ इस्तेमालु थियल हुआ ऐं आर्मी चीफ पारां इन जो नोटिस वठण खां पोइ उहा रिपोर्ट पब्लिश कई वई ऐं उन में जेके मुलविस माण्हू हुआ उन्हनि ख़िलाफ़ु सज़ाउनि जा फ़ैसिला पिणु थिया।
सिंध हुकूमत मुकमल प्योरली हिन खे छा सिर्फ़ सियासी मामिलो ॾेखारण जी कोशिश कई आहे हिन सॼी रिपोर्ट में, या पोइ जेके असुल मंज़रनामो हो उनखे कंहिं न कंहिं हद ताईं ॻुझो रखियो वियो आहे? ॾिसो, एक्चुअली जॾहिं जेका रिपोर्ट चीफ ऑफ आर्मी स्टाफ जे हुकुम ते जेका कमेटी वेठी ऐं जेका रिपोर्ट शाया थी, उन में जेको कुझु बि तव्हां पढ़ियो, उन खां पोइ हूअं बि जेका इहा प्रोविंशियल जेका इंक्वायरी हुई उहा एतिरी अहम न रही हुई, छाकाणि त उन में क़बूल कयो वियो जेका रिपोर्ट आर्मी चीफ वारी कमेटी ॾिनी, उन में बि इहो क़बूल कयो वियो हुयो त कुझु माण्हुनि कुझु इदारनि जे माण्हुनि कुझु हद खां वधीक जज़्बाती थी विया ऐं उन्हनि खे उहो न करणु घुरिबो हुयो ऐं उनखे ख़ासि तौर ते IG जे हवाले सां उनखे पंहिंजो ज़ब्त जो ऐं एतदाल जो मुज़ाहिरो करणु घुरिबो हुयो ऐं उनखे इन्वॉल्व न थियणु घुरिबो हुयो। सो जॾहिं अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि मञी वई ऐं उन सां जेका सिचुएशन साम्हूं अचे थी, उन खां पोइ त सिंध गवर्नमेंट जे लाइ जेका इंक्वायरी हुई उनखे बसि सिर्फ़ु ख़तमु ई करिणो हुयो उनखे कंहिं तरीक़े सां, छाकाणि त उन में छा वधीक उन में इज़ाफ़ो कंदा, छो त जेका रिपोर्ट अचणी हुई उहा अची चुकी हुई ऐं उन में जेके नतीजा निकिता उहे बि पधिरा थी चुका हुया। तो बाक़ी हिन में हिननि सिर्फ़ु इहो इज़ाफ़ो कयो आहे सिंध गवर्नमेंट त फेडरल गवर्नमेंट यानी PTI हिन में इन्वॉल्व हुई। सो हाणे जेकॾहिं अहिड़े क़िस्म जी ॻाल्हि आहे त पोइ मां सम्झां थो त इहा रिपोर्ट फाइल थी वेंदी, हिन ते वधीक को मूंखे त नथो लॻे त को PTI जे उन्हनि मिनिस्टरनि जे ख़िलाफ़ को पीपुल्स पार्टी एक्शन खणंदी, छाकाणि त इहो बि ड्यूटी अटक वारो यानी ड्यूटी रोक वारो जेको आहे सो कलम आहे, या जेके ॿिया हिन ते ज़ोर ज़बरदस्ती करणु, धमकाइणु ऐं जेको आहे सो पुलिस जे मथां या सरकारी अमलदार जे मथां दबाव विझणु, इहे बि क़ाबिल जुर्म जेको आहे सो हिकिड़ा अमल आहिनि ऐं हिननि ते बि सज़ाऊं आहिनि। जेकॾहिं पीपुल्स पार्टी सम्झे थी त इहो हिननि कयो आहे त पोइ हिननि जे ख़िलाफ़ पर्चा कयो, छो नथा कनि पर्चा? ज़ाहिरी तौर ते सम्झां त हिननि में को एतिरो हूंदो इहो अॻिते मामिलो वेंदो। ठीकु आहे शहाब साहब, ज़ाहिर हिन वक़्त ताईं जॾहिं खां PTI जी हुकूमत आई आहे, सिंध जे मामलनि में ख़ासि करे मुख़्तलिफ़ वक़्तनि ते अहिड़ियूं शयूं अचनि पियूं। ख़ान साहब जो जेको रवैयो रहियो आहे ख़ासि करे हिन सूबे सां, उन ते केतिरा ई सवाल पिणु उथनि था। ताज़ो ई मामिलो हलंदड़ आहे आदमशुमारी जे हवाले सां, जंहिंमें 2017 में थियल आदमशुमारी जो फ़ैसिलो वफ़ाक़ी काबीना पारां कयो वियो आहे, उनखे लागू करण जो फ़ैसिलो बि थियो आहे, जंहिंखे सिंध हुकूमत पारां रद्द कयो वियो आहे। इहो मामिलो CCI ॾांहुं मोकिलण जो फ़ैसिलो कयो आहे सिंध हुकूमत पारां। इनखे कीअं पिया ॾिसो अहिड़े क़िस्म जा फ़ैसिला जेके वफ़ाक़ी हुकूमत तरफ़ां कया पिया वञनि? ॾिसो, असांजी जेका सियासी तारीख़ आहे उन में जेके बि अॼु ताईं तव्हां जेके बि कोalition हुकूमतूं ठहियूं आहिनि, उन्हनि में तव्हां हमेशह कंहिं ख़ासि मौक़े ते जेके कोalition पार्टनर्स हूंदा आहिनि उहो पंहिंजो अघु वधाईंदा आहिनि ऐं हुकूमतनि ते दबाव विझंदा आहिनि ऐं पोइ उन्हनि खां कंसेशन्स या उन्हनि खां फ़ाइदा वठंदा आहिनि। ऐं मां सम्झां थो त MQM त इन मामले में शायदि सभ खां अॻिते आहे। त जेकर MQM जो जेको इहो हिन वक़्तु तव्हांखे इहो नज़र थो अचे जेको मुतालबो या हुकूमत खां अलॻि थियण जो जेको इशारो, इनखे त न हुकूमत सीरियस वठंदी न तव्हांखे या मूंखे सीरियस वठणु घुरिजे, छाकाणि त MQM खे त इहा पुराणी आदत आहे ब्लैकमेल करण जी ऐं ख़ासि तौर ते अहिड़े मौक़े ते जॾहिं हिन वक़्तु PTI जी हुकूमत दबाव में आहे ऐं सम्झे थी MQM त हिन दबाव में असां कुझु पंहिंजो वधीक कैश कराए वठंदासीं, को ॿ टे फ़ाइदा वठी वठंदासीं। बाक़ी जेकॾहिं वाक़ई हिननि खे कराची जो पेट जो सूरु आहे त कराची में तमामु घणो वॾो मसइलो आहे, कराची जी पॉपुलेशन खे हेठि मथे कयो वियो आहे, त पोइ इस्तीफ़ा ॾियनि ऐं इस्तीफ़ा ॾेई पोइ हुकूमत जे ख़िलाफ़ जेको आहे सो पंहिंजो हिकिड़ो जेको जमहूरी तरीक़ो आहे हुनजी एहतिजाज कनि। ज़ाहिरी तौर ते अच्छा शहाब साहब, उन सां गॾोगॾु ज़ाहिरा हिकु पासे MQM त कोशिशि करे पई इन सॼे मामले ते, इनखे अॼु सिंध काबीना पारां बि
रद्द कयो वियो आहे ऐं इहो फ़ैसिलो थियो आहे सिंध काबीना में त हिन सॼे मामले खे जो फ़ैसिलो CCI खे करणो आहे। पर उन सां गॾोगॾु जेके ॿिया मामला असांखे मुख़्तलिफ़ वक़्तनि में नज़र अचनि था, ताज़ो ई PMC वारो असां इशू ॾिठोसीं, जेके सिंध जा शागिर्द हुआ, डॉक्टर हुआ, उहे सरापा एहतिजाज थिया ऐं उन में जहिड़े तरीक़े जो कोर्स साम्हूं आयो ऐं अॼु उन बाबति बि सिंध काबीना पारां फ़ैसिलो कयो वियो आहे। त इहे शयूं मुख़्तलिफ़ वक़्तनि में वफ़ाक़ तरफ़ां थींदियूं अचनि पियूं सिंध सां ख़ासि करे। ॾिसो, हिन वक़्तु जेका वफ़ाक़ी हुकूमत आहे उनखे आइन जी ऐं कानून जी का परवाह कोन्हे। पोइ हिकिड़ो अजीब क़िस्म जो निज़ाम थो हले, सदारती हुकुम ज़रिए जेको आहे सो आइन जी तरमीम करण जी कोशिशि था कनि ऐं अहिड़ा फ़ैसिला था कनि जेके शायदि जेको हिकिड़ो वीचारो आम जेको LLB जे पार्ट 1 जो स्टूडेंट बि शायदि उहो कानून खे बहितर सम्झे थो जेतिरो हिननि कानून खे लताड़ियो आहे। ऐं ॿियो त हिननि खे शायदि छाकाणि त पुठियां सपोर्ट आहे, तंहिंजे करे कंहिं ॻाल्हि जी परवाह कोन्हे ऐं मज़ाजनि बि न्याज़ी साहब जेको आहे उहो काफ़ी डिक्टेटराना हुनजी तबियत आहे। उहो सम्झे थो त जेको कुझु बि आहे, जेको कुझु मां कयां थो बिल्कुलु दुरुस्त आहे। ॿियो की कराची जो कॉन्स्टिट्यूएंसी में जेको उन्हनि ज़ोरीअ सीटूं खटियूं आहिनि, उन्हनि सीटुनि खे बि कुझु न कुझु बचाइणो आहे। सो इहे सभई कम जेके थियनि था उनमें न को कानून जी ॻाल्हि आहे, न का आइन जी ॻाल्हि आहे, न कंहिं उसूल जी ॻाल्हि आहे, न को माण्हुनि जे बुनियादी आइनी ऐं कानूनी हक़नि जो तहफ़ुज़ आहे। तंहिंजे करे हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे उहो मां सम्झां थो त इंतिहाई अफ़सोसनाक आहे ऐं जेकॾहिं इमरान ख़ान साहिबु इहो रवश इहा जारी रखंदो रहियो त इन सां वफ़ाक़ जेको आहे सो वधीक कमज़ोर थींदो। ऐं ॾिसो, हिन वक़्तु सिंध में असांखे केॾा हिन वक़्तु ताईं तव्हां जेकॾहिं 2.5 सालनि में ॾिसो त जंहिं तरीक़े सां न्याज़ी साहब सिंध ते हुकूमत करण जी कोशिशि कई आहे, यानी हिकु तरफ़ कमेटियूं ठहियूं आहिनि, उन खां पोइ मुख़्तलिफ़ इदारनि खे जेको आहे सो मुसलित कयो वियो आहे, सिंध जे पूरे जेको आहे सो सामूंडी पटीअ खे जेको आहे सो सदारती हुकुम ज़रिए वफ़ाक़ जे हवाले कयो वियो आहे। उहे बेटनि खे जेको आहे सो बिल्डर्स जी हवाले कयो वियो आहे, ॼण त का ज़ाती जागीर आहे, बनी ॻाल्हा करे त उहो सिंध खे सम्झे पंहिंजो। त मां सम्झां थो त इहो जेको रवैयो आहे इन सां ॾाढो नुक़सानु थींदो, वफ़ाक़ खे नुक़सानु थींदो, सिंध जे माण्हुनि जा ख़दशा वधंदा। PTI पंहिंजी जेका थोरी घणी कानूनी जेका हुनजी सियासी हैसियत आहे सिंध में उहा बि ख़तमु थी वेंदी। ऐं मां त सम्झां थो त हिकिड़ी अहिड़ी पॉलिसी आहे जेका यकीनन जेको आहे सो PTI खे अॻिते हली तमामु घणो नुक़सानु पुॼाईंदी। अच्छा शौब साहब, ज़ाहिरा जीअं अवां पारां ज़िक्र कयो वियो, मुख़्तलिफ़ वक़्तनि ते असांखे अहिड़ी सूरत हाल नज़र अचे थी, खणी उहा कोरोना जहिड़ी वबा दौरान सूरत हाल हुजे, बेटनि वारो मामिलो हुजे, या कराची कमेटी जंहिंजो अवां पारां ज़िक्र कयो वियो, ताज़ो ई गैस वारो मामिलो हलंदड़ आहे, PMC शागिर्दनि जो मामिलो हिन वक़्तु हलंदड़ आहे, इहा सॼी सूरत हाल असांखे मुख़्तलिफ़ वक़्तनि में नज़र अचे पई। अहिड़ी सूरत हाल में अगरि इहो फ़ैसिलो थिए थो PDM जे प्लेटफॉर्म तां सिंध असेंबली जे हवाले सां ख़ासि करे, त उनखे अवां कीअं पिया ॾिसो? छा इन हद ताईं सिंध हुकूमत खे वञणु घुरिजे या पाकिस्तान पीपल्स पार्टी खे वञणु घुरिजे? ॾिसो, पीपल्स पार्टी मां नथो सम्झां त इस्तीफ़ा ॾींदी। पीपल्स पार्टी ज़ाहिरा वाहिद अपोज़िशन जी पार्टी आहे जंहिं वटि गवर्नमेंट आहे ऐं पीपल्स पार्टी खे 13 सालनि खां वठी सिंध जो सूबो मिलियल आहे ऐं कंहिं न कंहिं लेवल ते कंहिं न कंहिं जेको आहे सो हवाले सां पीपल्स पार्टी जी क़यादत जो एस्टेब्लिशमेंट सां बि को न को अंडरस्टैंडिंग ज़रूरु आहे। छाकाणि त जेका हिते जंहिं तरीक़े सां हुकूमत हली रही आहे गुज़िरियल 13 सालनि खां वठी वॾेरनि खे विहारियो वियो आहे ऐं हिकिड़ी जागीर जे तौर ते सिंध खे इस्तेमालु थो कयो वञे। सो मां नथो सम्झां त पीपल्स पार्टी इस्तीफ़ा ॾींदी। अॼु जेको कुझु तव्हां ॾिठो हूंदो, जेको GDA जो जेको जनरल सेक्रेटरी आहे मोहम्मद अली दुरानी साहब, उहो वञी मिलियो आहे शहबाज शरीफ़ सां। हाणे GDA हुजे या MQM हुजे, इहे त एस्टेब्लिशमेंट जे चवण खां सवाइ त कुझु कोन कंदा आहिनि। तो हिन जो मतिलबु इहो आहे त कुझु चैनल हलियो आहे, पोइ
ट्रैक 2 जेके कोठे थो मोहम्मद अली दुरानी साहब, उहो ट्रैक 2 शायदि वरी खुलियो आहे। कोशिशि कंदा त को विच जो रस्तो निकिरे, टॉक्स थियनि। ऐं मां सम्झां थो त हिननि ॿिन्ही खे जेको एक्टिव कयो वियो आहे MQM खे ऐं GDA खे, उनजो मक़सदु बि इहो ई आहे त इमरान ख़ान खे मैसेज ॾिजे त भई तूं बि जेको आहे सो हाणे पंहिंजी जेका तुंहिंजी होड जेका आहे, जेको ज़िद जेको आहे उनखे ख़तमु कर ऐं पॉलिसीज़ खे, सॉफ्ट पॉलिसीज़ खे जेको आहे सो हाणे तूं फॉर्मुलेट कर ऐं आपोज़िशन सां घटि में घटि को हिकिड़ो अहिड़ो डायलॉग ज़रूरु शुरू थिए जंहिंसां घटि में घटि मुल्क में जेको इहो टकराव वारी सिचुएशन आई आहे ख़तमु थिए। सो पीपल्स पार्टी जो स्टेक तमामु घणो आहे, तमामु वॾो स्टेक आहे, छाकाणि त 2.5 साल अञा पिया आहिनि। ऐं पीपल्स पार्टीअ जे लाइ इहो तमामु ॾुखियो बि थींदो जेकॾहिं पीपल्स पार्टी सिंध में पंहिंजी हुकूमत ख़तमु थी करे, त पोइ एहतिजाज करण बि हिननि जे लाइ ॾुखियो थी पवंदो, छाकाणि त हाणे पीपल्स पार्टी वटि उहे जाला कोन बचिया आहिनि। हाणे त सभु वॾेरा वेठा आहिनि, मिनिस्टर वेठा आहिनि, जिन जाम माल कमायो आहे, त उहे पंहिंजो माण्हू कठा करे था वञनि। पर जेकॾहिं सुभाणे इहो गवर्नमेंट ख़तमु थी वई त पोइ पीपल्स पार्टी वटि काडर किथे आहे जेको निकिरंदो, निकिरी जेको एॾो वॾो को लखनि जी तइदाद में माण्हू निकिरंदा। तंहिंजे करे उहो कॾहिं बि, मुंहिंजो पंहिंजो ख़्यालु आहे, थी सघे थो मुंहिंजो अंदाज़ो ग़लति हुजे, पर मुंहिंजो बिल्कुलु हिन में मुंहिंजो कंसीडर्ड व्यू आहे त पीपल्स पार्टी गवर्नमेंट घटि में घटि न छॾे इस्तीफ़ा उन तरफ़ न वेंदी, ख़ासि करे सिंध में। वॾी महिरबानी अवां जी शहाब साहब प्रोग्राम में वक़्तु ॾियण जे लाइ। ज़ाहिरी तौर ते हिन वक़्तु हिकु पासे PDM जी तहरीक हलंदड़ आहे ऐं PDM पारां फ़ैसिला कया पिया वञनि, इस्लामाबाद तरफ़ मार्च जो बि फ़ैसिलो थियल आहे, इस्तीफ़ाउनि वारो मामिलो बि हलंदड़ आहे, हुन सां गॾोगॾु सेनेट जूं चूंडूं बि आहिनि ऐं गड़ी ख़ुदा बख़्श में पाकिस्तान पीपल्स पार्टी जो जलसो बि थियणो आहे। हिन सॼे मामले ते प्रोग्राम में पाण ॻाल्हायोसीं। गॾोगॾु वफ़ाक़ पारां जेको सिंध सां रवैयो मुसलसिल रखियो पियो वञे, वज़ीर आज़म इमरान ख़ान पारां जेको सिंध सां रवैयो रखियो पियो वञे, इन सां ई प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी ॼाणी ते पहुतो। पंहिंजे मेज़बान मेराज हबीब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह ने